अली, मदीने जे मीर जो बिरादर अली, हसन हुसैन जो बाबू अली, फातिमा जो घोट अली, कुरान जो हाफिज अली, हाजी अली, गाजी अली, नमाजी अली, रोजा रखण वारो अली, दाढ़ी वारो अली, 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली। सुभान अल्लाह। अली मस्जिद के बुहारी पान दी दो ता घोटा ॾींदा घोटन जेड़ा करोड़ गॾु क्या मां मौला अली जे जुत्ती मुबारक जेका दस लगे उन जे मथा घोरे छड़िया अली अलिया। नबी फरमा अली तू मुझो दुनिया में भी भाव आता आखिरत में भी मुझो भाव। केड़ो अली? मन कुंतु मौला फहाजा अली मौला। मदीने जे मीर फरमा जो अली मौला तंजो मां मोहम्मद मौला। दादा चौदह सुभान अल्लाह तो माना बुधाए नबी औला नबी मोमिनन के पांजे सान का वधीक हे बमौली मां तो सुना तो बमौली देठा पुछो माना औला वेझो। औला जी माना प्यारो, औला जी माना अजीज वेझो, औला जी माना दोस्त भी आ, औला जी माना सरदार भी आ, मौला जी माना सरदार भी आ। मदीने जे मीर फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फरमायो जंहिंजो अली सां प्यार आ मां मोहम्मद जो उन सां प्यार आ। चओ न सुभान अल्लाह। ये हैदरी खणी आयो तो बस हाणे मां त सजल ते वाइसो कंदुमि सुभान अल्लाह त चओ ॾाढा मोहब्बत सां त चओ अल्लाह। ए मस्जिद की बुहारी पाण ॾींदो अली मस्जिद के बुहारी बोले चे मदीने जे मीर फरमाए मस्जिद जन्नत जे मस्जिद के बुहारी ॾिनी जण जन्नत के ॾिनी। अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में? मुराद घोटे वारो मोहम्मद कासिम जे दावत अचण वारो मुझे मुर्शिद फरमायो मां जन्नत में वियो आहियां इन खां वधीक मांखे हीअ ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में वियो छाजे लाइ? जे जन्नत वेंदुमि अलीअ जो नफ्स ख़ुशि थींदो, मस्जिद वेंदुमि अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो। चओ अली अलिया। अहिड़ो को आहे जेको नारो हणे चमन चमन गली गली आहे ॾाढा 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 कोई ॾाढा ॾाढा ना बाबा ॾाढा ॾाढा अली असांजो साईं आहे मुर्शिद रहबर जेको अलीअ खे न मञे उन ते लख लानत। चई दे न सुभान अल्लाह, चई दे न सुभान अल्लाह। चो अलीअ जे दुश्मन ते जेको असां ॿुध 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 असां देवबंदी जो अक़ीदो आहे जेको मौला हसन ऐं मौला हुसैन जो दुश्मन आहे जेको मौला हसन ऐं हुसैन सां प्यार नथो करे जेको मौला हसन हुसैन मौला अलीअ जे शान में गुस्ताखी थो करे वो लानती आहे जहन्नमी आहे। अहिड़े नमूने सां जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार नथो करे ऐं उन्हनि खे नऊज़ बिल्लाह घटि वधि थो ॻाल्हाए उहो बि लानती आहे जहन्नमी आहे। असांजे लाइ हिकु हिकु सहाबा ॿी हिकु अहल बैत सहाबा बि असांजो सहाबा सां बि प्यार आहे अहल बैत इमाम सां बि प्यार। हा तवज्जो कर। हज़रत अली आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजी न्याणी सॾे ॾिनसि सॾे ॾिनऊं जंहिंजे निकाह जा शाहिद अबू बकर उमर खुदा जी ज़ात जो कसम मुझे मौला अली जो निकाह सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां थियो। साल खां बाद में हज़रत अली के पुटड़ो ॼाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाया अली जे घर में अवां जे गोठ में को बच्चो जमे हितां जो मौली साहब कन में आसान चोए
तकबीर चवे हजरत अली जे घर में बचा जावा सदको वञास मिठो मोहम्मद मुस्तफा मुझे मौला अली जे घर में पाण आयो हो अली बा बच्चो जाओ थई मुबारक थई साईं मुझा बच्चा भी तवांजो मां भी तवांजो अली हेले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बचड़े जे वात में पांजी लोहा मुबारक विधी कारक चबाड़े तारुओं ते रखियो कन में आसान आई तकबीर अली नालो छा रखियो तसी जैसे मुझो नालो तस हरब ना ना हजरत अली के अली तो चवे से मुझो जंग सा प्यार दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल खिदमतु लिज़ईफ़ वस्सौम लिस्सैफ़ वज़र्ब बिस्सैफ़ हिक ॻाल्हि इहा वणंदी आहे अलीअ जे दर ते महिमान अचे अली उनजी खिदमत करे बे नंबर में गर्मी जा ॾियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे टे नंबर में हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे और यहाँ तो गलाएं अली मुजाहिदो अली अली